डिग्री भरिसां सिंध एजुकेशन फाउंडेशन जे ताउन सां हलंदड़ ख़ान पब्लिक स्कूल में स्पोर्ट्स वीक मल्हायो वियो, जंहिंमें स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जे विच में क्रिकेट, फुटबॉल, साइकिलिंग, दौड़ समेत मुख़्तलिफ़ रांदियुनि में हिसो वठंदड़ टीमुनि जा फाइनल मुक़ाबला थिया, जंहिंमें बहितरीन मुक़ाबलनि बाद कामयाबी माणींदड़ टीमुनि जे रांदीगरनि खे इनाम ॾिना विया। फाइनल रांदियूं ॾिसण लाइ गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल डिगरी जो प्रिंसिपल कुर्बान अली भट्टी, ख़ान पब्लिक स्कूल जे ऑपरेटर शफ़ी मोहम्मद दर्स, सीनियर उस्ताद इस्माइल समीजो, खलील मलिक, ज़िंदगी फाउंडेशन जे इरफान ज़मान, डिगरी प्रेस क्लब जो जनरल सेक्रेटरी फ़रहान मिनहाज, सीनियर सहाफ़ियन इशफ़ाक़ अहमद अशफ़ी, राना इफ्तिख़ार अहमद, यूनुस राजपूत समेत सहाफ़ियन, उस्तादनि, वालिदैन, शागिर्दनि ऐं आस पास जे इलाक़नि खां आयल ॻोठनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते प्रिंसिपल कुर्बान अली भट्टी, शफ़ी मोहम्मद दर्स, ख़ान मोहम्मद दर्स, शहबाज़ अली चांग ऐं ॿियनि शागिर्दनि में इनाम विरहाइण दौरान शागिर्दनि खे ख़िताब कंदे चयो त इल्म जी शमा सां पाण बहितर समाज जोड़े सघूं था। मुल्क जी तरक़ीअ लाइ सभ खां पहिरीं इल्मु ज़रूरी आहे, हिन खां पोइ अमल। हिननि चयो त स्कूलनि जे नसाबी सरगर्मियुनि सां गॾु हिन क़िस्म जूं गैर निसाबी सिहतमंद सरगर्मियूं कराइणु सुठो अमल आहे, जंहिंमें नियाणियुनि जी वॾी अंग हिसो वरितो आहे, जेका ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे। ॿारनि में टैलेंट मौजूदु आहे, इन सां गॾु उस्तादनि जी महिनत पिणु शामिल आहे। कंपेयरिंग जा फ़राइज़ सैयद जुनैद अली शाह निभाए रहियो हो। रिपोर्ट नसीर कुरैशी, इबरत न्यूज़, डिगरी।